क्या कर रहे हूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त रेड लाइन BRT मनसूबे खे मुकमल थियण में वधीक 2 साल लॻी सघनि था। ईंदड़ 4 खां 5 महीननि में रेड लाइन BRT बाबति आवाम जूं तकलीफ़ूं ख़त्म कयूं वेंदियूं। संदसि चवणो त विच शहर मां यूटिलिटीज़ खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करणु आसान नाहे। रेड लाइन BRT बाबति यूटिलिटी जी मुंतक़िली जा मसइला वधीक आहिनि। शर्जील इनाम मेमन जो चवणो त के इलेक्ट्रिक एतिरो वॾो इदारो आहे, खेसि घुरिजे पंहिंजा मसइला हल करे। हुन चयो त गैस लाइन, वाटर बोर्ड ऐं के इलेक्ट्रिक जूं लाइनूं मुंतक़िल करणियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणो त यूनिवर्सिटी रोड ते आवाम जा मसइला आहिनि, उहे जनवरी फेबरवरी ताईं हल थी वेंदा। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त रेड लाइन BRT मनसूबे खे मुकमल थियण में वधीक 2 साल लॻी सघनि था। ईंदड़ 4 खां 5 महीननि में रेड लाइन BRT बाबति आवाम जूं तकलीफ़ूं ख़त्म कयूं वेंदियूं। संदसि चवणो हो त विच शहर मां यूटिलिटीज़ खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करणु आसान नाहे। रेड लाइन BRT बाबति यूटिलिटी जी मुंतक़िली जा मसइला वधीक आहिनि। शर्जील इनाम मेमन जो चवणो हो त के इलेक्ट्रिक एतिरो वॾो इदारो आहे, खेसि घुरिजे पंहिंजा मसइला हल करे। हुन चयो त गैस लाइन, वाटर बोर्ड ऐं के इलेक्ट्रिक जूं लाइनूं मुंतक़िल करणियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर चयो त यूनिवर्सिटी रोड ते आवाम जा मसइला आहिनि, उहे जनवरी फेबरवरी ताईं हल थी वेंदा। जेको घर जी एड्रेस ॾियनि पिया त असांजे घर में रहियो, हाणे उन तां दूर फिरी विया। हू ॾिनाए